नाज़रीन, प्रोग्राम कला खेतर में अवां जो मेज़बान इरशाद जागीरानी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां ऐं अॼु कला खेतर इंतहाई ज़बरदस्त थियण वारो आहे ऐं अॼु कला खेतर में ॿ शाइर असां घुराया आहिनि। हिकिड़ो शाइर जंहिंखे आउं पढ़ंदो रहंदो आहियां ऐं उनजी शाइरी अक्सर मुंहिंजे चपनि तां बुरंदी बि रहंदी आहे। मां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में उनजी शाइरी मुंहिंजे वातां बि ॿुधी आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत शाइर आहे। उहो शाइर फरमाए थो त दिलदार वॾी शइ आहे, दिलदार वॾी शइ आहे, हा प्यार वॾी शइ आहे, माण्हू त मिटीअ जो आहे, किरदार वॾी शइ आहे, दिलदार वॾी शइ आहे। ऐं उन ई शाइर जो हिकिड़ो शेर ॿियो बि ॾाढो ज़बरदस्त आहे, एतबार करी मां तुंहिंजो हा, एतबार करी मां तुंहिंजो हा, जे प्यार करी मां तुंहिंजो हा, मां तोॾे अचां तूं मुंहिंजे लाइ सिंगार करी मां तुंहिंजो हा, एतबार करी मां तुंहिंजो हा। ऐं उन ई शाइर जो हिकिड़ो ज़बरदस्त हीअ बि ख़्यालु आहे त तोखां धार थियां गुनहगार थियां, तोखां धार थियां गुनहगार थियां, तूं त ॿार थिए मां बि ॿार थियां, तोखां धार थियां गुनहगार थियां। ऐं उन ई शाइर जो हीउ शेर बि कमाल जो आहे त इंसाफ़ करे सघंदे दिलि साफ़ करे सघंदे, इंसाफ़ करे सघंदे दिलि साफ़ करे सघंदे, मां ॾोह मञा बि खणी तूं माफ़ करे सघंदे। गज़ल जूं 4-5 सिटरूं मां तव्हांखे उन शाइर जूं ॿुधायूं, पर उहो शाइर ॾाढो ज़बरदस्त लिखंदो आहे ऐं अलाह साईं उनखे अहिड़ी त ॾात ॾिनी आहे। आउं चवंदो आहियां त जॾहिं उहो लिखंदो आहे त लफ़्ज़ पाण अची ॼण फरमाईंदा हुजनि त साईं असांखे किथे था इस्तेमालु कयो। सो ॿ शाइर असां वटि आहिनि, हिकिड़ो शाइर जंहिंजो तारीफ़ आउं तव्हां सां कराए चुको आहियां, ॿियो शाइर नौजवान शाइर आहे ऐं ॾाढो उहो बि सुठो लिखे थो ऐं अदब जे मैदान में उन जूं अञा पहिरियूं लिखूं आहिनि ऐं तमामु ज़बरदस्त लिखूं खणे पियो ऐं उमेदु करे सघिजे थी त उहो बि अॻिते हली करे ॾाढो सुठो नालो कमाईंदो ऐं उनजी बि नामाचारी थींदी, उनजो बि तव्हां मिसाल ॾींदव त हीउ बि वाह जो शाइर आहे। सो भलीकार चऊं था ॿिन्ही मोज़िज़ महिमाननि खे ऐं मोज़िज़ महिमान जंहिंजी शाइरी आउं पढ़ी चुको आहियां, उन जा 2-4 किताब बि आयल आहिनि। दिलदार वॾी शइ आहे जे नाले सां हिकिड़ो किताबु ऐं मां तुंहिंजो आहे जे नाले सां ॿियो किताबु हुनजो शाइरी जो ऐं नातिया कलाम जो हिकिड़ो किताबु आहे। जियो जियारो जन रबी अवल जो महीनो बि आहे, ख़ुशीअ जो महीनो बि आहे। सो नातिया कलाम ते बि थोरो ॻाल्हाईंदासीं। सजाद मीराणी साहिब खे भलीकार चऊं था ऐं गॾोगॾु असद बिरोही बि असां सां गॾु आहे। ॿिन्ही महिरबानी साईं, लख कुर्ब। कीअं आहियो सर साईं? ठीकु आहियो? ख़ैर अल्हम्दुलिल्लाह, मालिक जा एहसान। वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में टाइम ॾिनो। एॾो ख़ूबसूरत लिखंदा आहियो, छा सोचे लिखंदा आहियो? कहिड़ी खुराक कहिड़ी आई आहे ख़ूबसूरत लिखण वारी? न साईं, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। मक़सदु आहे त असां पढ़िया जेतिरो असल में छा आहे त जेतिरो घणो पढ़िजे थो न, पढ़ण खां पोइ मां 29-30 जे दोस्तनि खे चवंदो आहियां त घणो पढ़ो। सही सही ॿुधो साईं, जेतिरो पढ़ंदव ओतिरो सुठो लिखंदव। सही सही। जीअं त शुरूआति में जॾहिं असां नंढा हुआसीं त मुंहिंजा जेके शाइर उस्ताद रहिया आहिनि उनमें साईं सलीम गाड़वी, नदीम अंसारी, हलीम सिंधी, इहे सिंधी ॿोलीअ जा बरजुस्ता ऐं उस्ताद शाइर हुआ। सही सही। ऐं उमेद खैरपुरी साहिब, हा, कते जो बादशाह, कते जो बादशाह। वाह वाह। सो उन्हनि खां वञी इस्लाह वरितोसीं। पोइ जेको आहे सो जेको बि लिखी सघूं था, ईअं कोन्हे त जेको आहे सो सभिनी खां इस्लाह वठंदा रहियो। हिकिड़ो उस्ताद जेको ख़ासि तौर ते जंहिंखां वधीक इस्लाह वठी, साईं सलीम गाड़वी साहिब ऐं हलीम सिंधी, इहे ॿ जेके आहिनि से मुंहिंजा उस्ताद रहिया आहिनि। सलीम गाड़वी उहो त न आहे जंहिंजो शेर आहे त मुर्कण जी वञण वक़्तु इनायत न करी? साॻियो ई इहो शाइर आहे न, मुर्कण जी वञण वक़्तु इनायत न करी, ज़िंदगी मुलाए मुसीबत न करी। ऐं उनजी वॾी ॻाल्हि इहा आहे त उनजो कलाम हिन वक़्त ताईं जेको आहे सो छपिजी न सघियो आहे। उहो सॼो मसवदो सिंधी अदबी बोर्ड वटि दीवाने सलीम जे नाले सां पियो आहे, जेको तक़रीबन 1200 पेजनि खां बि मथे आहे। वाह वाह। पियो बि आहे, पोइ बि छपिजे नथो। पर उहे छपाइनि कोन था। इहा मयार तव्हां हिन हितां सिंध टीवीअ जे सलीम गाड़वी ॾाढो ज़बरदस्त शाइर आहे ऐं हुनजूं तमामु घणियूं शयूं पाण रेडियो पाकिस्तान खैरपुर ते आऊं जॾहिं हूंदो हुउसि तॾहिं बि तव्हां शायदि आहियो त तमामु घणा हुनजा कलाम वॼंदा आहिनि रेडियो खैरपुर तां। बहरहाल उनजे असर हेठि तव्हां शाइरी जी बाक़ाइदा शुरूआत शुरू में बि नात जे हवाले सां जो कमाल, साईं बि नातूं तमामु बहितरीनु लिखियूं ऐं मां बि शुरूअ में नातूं ई साईं ॾे खणी वेंदो हुउसि। अच्छा। पोइ साईं जेको आहे सो मूंखे इस्लाह करे ॾींदा हुआ। पोइ मूंखे चयो त तव्हां भले ईंदा। साईं खे का सरकारी जॉब न हुई। अच्छा। साईं हिकिड़ो ग़रीब मिसकीन पंहिंजो बाग़ टुकुर हुयुसि ऐं जेको आहे सो हुन में वेठो हूंदो हो, हिन में पंहिंजे बाग़ में अंबनि जी पेवंदकारी कंदो हो। अच्छा, अंबनि जी पेवंदकारी उन वक़्तु उरूज ते हुई, नई शइ हुई उहा? हा हा, ईअं खणी चऊं न। ईअं। हा हा। पोइ जेको आहे सो साईं चयो त तव्हां भले मूं ॾे त लख दफ़ा अचो, पर तव्हांजे परियाले में ई हिकिड़ो उस्तादु आहे जेको आहे त कोट मीर मोहम्मद जो, पर परियाले में आहे उहो उस्तादु शाइर अथव, उनखे पंहिंजो जेको आहे सो कलाम ॾेखारियो। सही।
ऐं ईअं ई असांजो इस्लाह बि थींदो रहियो ऐं लिखंदा बि रहियासीं। हलीम सिंधी। हलीम सिंधी, सही सही। हलीम बागी त ॿुधोसीं। हलीम सिंधी, हलीम बागी त साईं हेॾा थर जा आहिनि। हलीम सिंधी पंहिंजो जेको आहे सो सही सही सही। ऐं मूंखे यादि आहे त सरमद सिंधी असां सां मुंहिंजो क्लास फेलो बि रहियो। अच्छा वाह वाह, पोइ त सरमद जी बि। ऐं सरमद मूंखे चयो यार मां हिन वक़्त ताईं तव्हांजी का शइ न ॻाई आहे। मां चयोमांसि यार मुंहिंजी शइ त पोइ बि जेको आहे सो अलाह का न का शइ ॻाईंदे, पर मुंहिंजे उस्ताद जी हिकिड़ी शइ ॻाए। अच्छा। साईं हलीम जी। अच्छा। पोइ हिकिड़ी शइ मां साईं जी ॾिनीमांसि, पोइ उहा ॻायईं। अच्छा। तमामु बहितरीनु। हिकिड़ो कलाम यादि अथव? हा, उनजो इहो हुयो कलाम, माना ईअं ज़हन ते चढ़ी वञे उहा शाइरी। उहो हुयो त मां सम्झां थो त पर उहो जेकॾहिं अची वियो त पोइ मां ॿुधाए वेंदोमांव। ईअं महसूसु थिए थो त कैसेट जे ज़माने में ईअं नालो, कैसेट में नालो लिखियलु हुयो हलीम सिंधी साहिब। हा हा, कलाम मूंखे बि यादि कोन थो अचे। ॾाढो ज़बरदस्त सफ़र तव्हां शुरू कयो आहे। पढ़ण जो तव्हां ज़िक्र कयो न, त शाइर खे सुठो पढ़णु बि घुरिजे। सही। ऐं तव्हां ज़िंदगीअ जूं कई ॿाहिरूं पढ़ाईअ में गुज़ारे छॾियूं, हाणे रिटायर थिया आहियो, ईअं न? 2016 में। 2016 में तव्हां रिटायर थिया आहियो ऐं यको मुसलसल शागिर्दनि खे पढ़ाईंदा रहिया आहियो। हा, 34 साल उस्ताद रहियासीं। अच्छा, इहो रिटायरमेंट जो मुदो पूरो थियो, माना पाण मुरादो रिटायर थिया? रिटायरमेंट जो मुदो अॼुकल्ह जेको ई बायोमेट्रिक सिस्टम अची वियो आहे, इलाही मास्तर जेके पाण न 60 साल पूरा थिया, रिटायर कयोसीं। वाह वाह, 60 साल लॻो कोन था हाणे? अञा बि मथे लॻंदासीं बाक़ी। माशाअल्लाह, सजाद साईं वॾी ॻाल्हि आहे। तव्हां हर महफ़िल में अची वेंदा आहियो, कराची में हुजे, कंदकोट में हुजे, जेका असल में छा आहे त हीअ असांजा अदबी काज आहिनि न, हीअ अदबी काज अटेंड करणो असांजी दिलि जेको आहे सो ईअं सम्झो त असांजी दिलि विंदरंदी आहे। अदबी काजनि में घोटे था थियो या कुआरे तन जे तरफ़ ॻाल्हि आहे? ॿिन्ही तरफ़नि ॾे वेंदा आहियूं, कॾहिं घोटे था कॾहिं कुआरे था, माना जिते भतो हुजे भला उहो पासो वठंदासीं। वाह वाह, असद साहिब असां सां गॾु आहे, बरोई साहिब। असद साईं, छा हाल आहे? कॾहिं खां भला इहो ख़्यालु आयो आहे शाइरीअ जो? सर, बाज़ाब्ता तौर ते शाइरी जी शुरूआत उहा 2011 खां कई, अॼु ताईं थोरो थको लिखंदा पिया अचूं। वाह वाह। हूअं त बेसिकली जेको तरबियत थी उहा मुंहिंजो पंहिंजो चाचो आहे एडवोकेट मोहम्मद यूनिस बरोई। अच्छा अच्छा। उनजी तरबियत हेठि बि रहियासीं, पर जेको अदबी उस्ताद आहे उहो साईं जोहर बरोई ऐं बेदल बरोई आहिनि। वाह 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 वाह। आउं चवां थो त भला हाणे थोरो ईअं ख़्यालु ॿुधी वठूं असद बरोई। ऐं जेको मां इहो साईं सरमद जेको ॻायो, कारीगर मां त कारीगरनि खे बि केरे विधो, खोड़ वासिंग वाटुनि ते ड्राहे विधा, आम नांगनि खे मारणु सणाओ मगर इश्क जो नांगो खाए तमाशा करियां, मुंहिंजा सोना सजण मुंहिंजा प्यारा पिरी, यादि तुंहिंजी सताए तमाशा करियां। इहो सरमद ॻायो। वॾी ॻाल्हि इहा आहे तव्हां जे माना जेको आहे न सो उमिरि जे हिसाब सां तव्हांजो हाफ़िज़ो ॾाढो ज़बरदस्त आहे। हिन ई ब्रेक में तव्हांखे यादगिरी अची वई, माना अञा 2-3 मिंट जेकॾहिं वधीक लॻंदा त पोइ चऊं तव्हां 60 साल वाकई सही रिटायर थिया आहियो, पर तव्हांजो हाफ़िज़ो माशाअल्लाह ॾाढो ज़बरदस्त आहे। अलाह जे ॾिने आउं इरशाद वेठो आहियां, चवण जी ज़रूरत ई न आहे, कुझु ॿुधाए वठो त पोइ वरी कचहरीअ खे अॻिते वधायूं। ग़ज़ल अर्ज़ आहे, हा साईं। इंतिज़ारी तांग पीड़ा दर अखियूं। वाह 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 वाह। इंतिज़ारी तांग पीड़ा दर अखियूं, कोन थियो अॼुकल्ह टिकनि ई घर अखियूं। वाह वाह। हूअ मुहाणी खारा मच्छियूं ई न ना, झागी आहियूं अॼु बि किंजर अखियूं। सांझ रोला क्यों रटियल बिल्कुलु थकल, पोइ बि जाचनि थियूं जुंबी मंज़र अखियूं। बंदि कमरो रोग तन्हाई तवील, बेड कंबल लुड़क कोसा ॼर अखियूं। बंदि कमरो रोग तन्हाई तवील, बेड कंबल लुड़क कोसा ॼर अखियूं। शाम वेलो घर अकेलो बेवसी, अॼु बि मोटियूं की न की साजर अखियूं। ऐं जा वई वापसि न वरणी आ असद, तूं रुलाई छो पियो दर्द रखियूं, तूं रुलाई छो पियो दर्द रखियूं। उस्ताद सईद मेमण जो शेर यादि अची वियो, ॼमण बाद जीअं फुलनि थियूं अखियूं, सॼी उमिरि रुलनि थियूं अखियूं। वाह साईं वाह। अखियुनि जी ॻाल्हि हिन दोस्त बि ॾाढी भली कई आहे, घर टिकनि कोन थियूं अखियूं। हाणे शाइर हिकिड़े खां मां पुछा कई, तव्हां पनो खोले छॾियो आहे, लॻे थो पढ़ंदो, मां पुछा कयां न कयां? न, तव्हां जीअं तव्हांजो हुकुम हूंदो, चयो था त पढ़ूं था, जीअं तव्हां चवंदो। साईं गज़ल पढ़ियो त मां जेको आहे सो वाई पढ़ां पियो। ऐं वाई आहे त मस्जिद मंदर में पथर न हणो।
मस्जिद ऐं मंदर अॼो के माहौल मुताबिक़ अॼुकल्ह जेको इंतिहा पसंदी मस्जिद ऐं मंदर में पत्थर न हणो, प्यार पासीरो करे पंहिंजे अंदर में पत्थर न हणो, बेदिल बस्तिया रोड़ी शहर में पत्थर न हणो, तोहफ़िन बस्ती आहे बेदिल बस्ती आहे रोड़ी शहर में पत्थर न हणो, यार खे ॻोल्हे थो हुनखे सखर में पत्थर न हणो, ये सफ़ाई लैला मजनू साईं याद ॾियारे हेकल व्याकुल आहे वाह वाह हुनखे सफ़र में पत्थर न हणो। वाह वाह या भुट्टे साहिब जे दौर में मां लिखियो त सिज नसूरीअ चाढ़ियो ऊंधे थी वेंदी, जॾहिं भुट्टे साहिब खे फांसीअ जे हवाले सां जी साईं सिज नसूरीअ चाढ़ियो ऊंधे थी वेंदी, उजरा पखी अमन जा पिंजरनि में न वाड़ियो ऊंधे थी वेंदी, मूंखे ॾिसी मिठड़ा कंध न परते लाड़ियो ऊंधे थी वेंदी, पंहिंजे पेरनि ते बीहो भाड़ियनि ते न भाड़ियो ऊंधे थी वेंदी, सिज नसूरीअ चाढ़ियो ऊंधे थी वेंदी। वाह साईं वाह साईं वाह, ॾाढो सुहिणो साईं ॾाढो सुहिणो। सिंधी अदबी संगत जो हाल अहिवाल ॾियो भला। सिंधी अदबी संगत साईं ये जेके आहिनि से हिकिड़ी संगत वरी ॿी संगत कमु थिए पियो, किथे नज़र त कोन पियो अचे साईं। असल में स्टेटस था पढ़ूं अहमद सोलंकी साहब सची ॻाल्हि इहा आहे त बिना कंहिं जेको आहे सो हुनजे त जेतिरो असांखे तवको हुई त सिंधी अदबी संगत पहिरियों त ॿधड़ा कोन थींदी, अलाह कंदो दोस्त जेको आहे सो असां हिनखे अहमद सोलंकीअ खे क़बूले हलंदा 2 सालनि ताईं, पर थियो ईअं त ॿियनि दोस्तनि तकड़ कई ऐं पंहिंजो धड़ो ठाहे विधऊं ऐं ईअं थियणो न घुरिजे। हा सिंधी अदबी संगत असांजे वॾनि जी जेको आहे सो ठहियल हुई, कॾहिं खां जेको आहे सो मां सम्झां थो हिनजो 1943 या 47 जे 40 वारे ॾहाके में हुनखे कॾहिं बि जेको आहे सो हिननि धड़ाबंदीअ जो शिकार करे संगत खे जेको आहे, पर हाणे ॿिन्ही धड़नि जे हिसाब सां जेकॾहिं जेतिरो कमु थियणो घुरिजे उहो कमु कोन थियो आहे, न पब्लिशिंग जे हिसाब सां थियो आहे, न के सुठा प्रोग्राम थी सघिया आहिनि, न जेके सिंध में इशूज़ आहिनि उन्हनि ते को जेको आहे सो असांजे दोस्तनि जेको आहे तहरुक वरितो आहे। सही 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 ऐं जेको आहे असां ॾुखाए था आहियूं, सची ॻाल्हि इहा आहे त सिंधी अदबी संगत खे जेको किरदारु अदा करिणो, जीअं वनचूंड जे दौर में अदबी संगत पाण मल्हायो, या साईं ॿिया दौर जेके बि गुज़रिया आहिनि सिंध ते जेके मतिलबु उन्हनि में संगत पंहिंजो पाण मल्हायो ऐं केतिरा दोस्त असां ॿोलीअ जे मामले ते शुरू में जीअं सभु गॾु थींदा हुआ कराची ताईं ईंदा हुआसीं, हाणे जेको आहे संगत पाण अलाह कंदो जेके बाक़ी ॾिसूं था पिया उन दोस्तनि खे हिमथायूं था सही ऐं कुझु न कुझु जेको आहे सो खणी चवां जेकॾहिं त सिंधी अदबी संगत जेका आहे उहा अॼुकल्ह फेसबुक अदबी संगत खणी हुनखे चऊं ॿिन्ही पासनि ना रुॻो इहे स्टेटस आहे, लेकिन हिकिड़ो दोस्त का बि थोरो जेको आहे पंहिंजा कमेंट्स रखे थो हुन ते पोइ बसि ईअं धुम थी वञे, पोइ बसि इहे सॼो जेको आहे सो एसी ताईं जो सफ़ा गलीज़ 4 माण्हू हिकिड़ी संगत जा रखियल आहिनि, 5 माण्हू ॿी संगत जा, पोइ हिक ॿिए खे इहे जवाब हे हो तमामु हेठि लही था अचनि। हा पोइ असां कॾहिं कॾहिं त वरी उनखे जेको आहे सो पढ़ी अनफ्रेंड करे छॾींदा साईं, ॾुख त थींदो न, या हुनखे जवाबु ॾियूं या वरी अदबी संगत में फॉर्म भरायो, छा थियो हुनजो तव्हां बि त हुयो न हिन में मरकज़ में साईं ॿिन्ही हिन में जेको आहे सो फार्म भरायो। मां चयो संगत खे बचाइण जे लाइ संगत खे जेको आहे 11 साल हिकिड़े ई माण्हू वटि रही आहे, हिकिड़े घुरिजे, पोइ मूंखे चयो त तव्हां हीअं कयो, तव्हां भला जेको आहे दोस्तनि जे हक़ में हथु खणो, तव्हांजो असां ताजो हुयो, असांजो ईअं सम्झो त सिंधी अदबी संगत जो चङो मुड़ुसु आहे, गुरू आहे, हुनखे मां जवाबु ॾेई न सघंदो आहियां, ठीकु आहे तूं चयो तव्हां हिन दफ़े जेको आहे सो हथु खणो। वरी जेको आहे सो 3 दोस्त जो होॾे थी विया ऐं हुननि पंहिंजो सेक्रेटरी जनरल चूंडे छॾियो, त वरी हेॾे 3 दोस्तनि जे लाइ वरी जेको आहे फार्म ॿीहर भरिया, वरी मां बीठुसि, वरी जेको आहे चयो त साईं तव्हां फलाणे जे हक़ में हथु खणो, ठीकु आहे संगत बचे ऐं संगत जेको आहे सो संगत बहरहाल कोन बची सघी अञा ताईं जेको आहे संगत खे जंहिं गसनि ते ऐं जंहिं पेचरनि ते हलणो हो हुननि पेचरनि ते पेंचर थी पई आहे। दीवार खे जॾहिं सजाद साईं ॾार पवंदा आहिनि न त पोइ दीवार किरी पवंदी आहे, ईअं ई, पर जॾहिं रिश्तनि में ॾार पवंदा आहिनि त पोइ दीवार पइजी वेंदी आहे, वरी दीवार पइजी चुकी आहे, दीवार पइजी हिननि रिश्तनि में जेकी पाण में दोस्तियूं, सची ॻाल्हि इहा आहे त ईअं ई थियो आहे। सो बहरहाल हिते वठूं हिकिड़ी नंढड़ी साई सजाद साईं, कचहरी पाण कयूं था अञा। सो असद बिरोही साहिब असां सां गॾु आहे, तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, वञो केॾांहुं बि न, मोटी अचूं था, काराइती लाभाइती कचहरी अञा रहे थी, ॾिसंदा रहिजो कला खेतर।
कला खेत्र में एक भेरो वरी तव्हांखे भरीकार चऊं था। सिंधी ॿोलीअ जो ॾाढो सुहिणो शाइर सजाद मीराणी साहिब असां सां गॾु आहे। नौजवान शाइर असद बिरोही बि पाण सां गॾु हिन कचहरीअ जो हिसो। सो अदबी संगत जी कचहरी कंदासीं त पोइ 2-4 प्रोग्राम थी वेंदा। सजाद साईं पाण वरी कचहरीअ जो मौज़ू विड़ी मटायूं। ठीकु आहे। ऐं मिठे मुर्सल जी सना बि थी वञे। रबीउल अव्वल जो बाबरकत महीनो आहे त सरवरे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान में उनजे हुज़ूर में के अक़ीदत जा गुल तव्हां बि निछावर कया आहिनि। किताब बि तव्हांजो आहे जियारियो जिन, ईअं न साईं? हा साईं। सो जेकॾहिं कुझु इरशाद फरमायो त वाह वाह थी वञे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण जे हवाले सां जी साईं जी जेको आहे सो शेर आहे त अॼु ख़ुशियूं छो न मल्हायां मां मंठार मोहम्मद उजायो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अॼु ख़ुशियूं छो न मल्हायां मां मंठार मोहम्मद उजायो आहे, दिलदार मोहम्मद उजायो आहे। सुभान अल्लाह। आदम जो नबी, ईसा जो नबी, मूसा जो नबी, सभिनी जो नबी जो मौलाए कुल ख़तम रसुल सरदार मोहम्मद उजायो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जंहिं कान सॼी काइनात बणी ऐं ॾींहुं बणियो ऐं राति बणी। जंहिं कान सॼी काइनात बणी ऐं ॾींहुं बणियो ऐं राति बणी। सिज चंड जंहिं जे सदके थिया सिंगार मोहम्मद उजायो आहे। वाह साईं वाह सुभान अल्लाह। जो हीणनि जो हमराह थियो जंहिं ॾाढनि में ॾहकाव विधो। जो हीणनि जो हमराह थियो ऐं ॾाढनि में ॾहकाव विधो। ॾाढनि जो अधु हीणनि जो सॼण आधार मोहम्मद उजायो आहे। सुभान अल्लाह। जंहिं पंहिंजनि सां प्यारु कयो ऐं परावनि सां बि प्यारु कयो। पंहिंजनि ऐं परावनि जो साथी सालार मोहम्मद उजायो आहे। सुभान अल्लाह। जंहिंजो रोज़ो आहे मदीने में ॼण हर मोमिन जे सीने में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जंहिंजो रोज़ो आहे मदीने में ॼण हर मोमिन जे सीने में। जो सीननि ते तो राज करे सरदार मोहम्मद उजायो आहे। सुभान अल्लाह। सजाद मीराणी सूर वया ऐं अरबिया आहे पूर वया। सूरनि खे सुखनि में बदिलाइण गमख़्वार मोहम्मद उजायो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अॼु ख़ुशियूं छो न मल्हायां मां सरदार मोहम्मद उजायो। सुभान अल्लाह। नातीअ शाइरी सजाद साईं जेका थिए थी, शाइर तमामु घणो लिखनि था। वरियनि खां वठी गुलाम नबी महेसर खे पाण ॿुधंदा वियासीं। वरी उनखां पोइ जानण चन वारा, जानण लीमे वारा, उनखां पोइ बि तमामु घणा सना ख़्वान आहिनि। पर आउं चवां थो, माज़रत सां तव्हांजी ॻाल्हि अलाए छा चवणु चाहियो पिया, पर शाइरी में तव्हांखे सचल अवार्ड बि मुंहिंजे ख़्याल में मिलियो। हा हा। हामी अवार्ड बि तव्हांखे मिलियल आहे। जेका मिजाज़ी जेका शाइरी कयो था। शाइरनि जो एतिरो नथो थिए मान साईं। असुल में छा आहे त अॼु जो नौजवान त नातिया शाइरीअ खे मायूब थो सम्झे। नातिया शाइरी करण खे ई मायूब थो सम्झे। तंहिंजे करे नई टहीअ में जेके बि दोस्त आहिनि उहे नात लिखनि ई कोन था। नात न हमद। पहिरियां किताब पढ़ंदा हुआसीं सजाद साईं त शुरूआत जेका हूंदी हमद या नात सां थी शाइरीअ जी। ऐं मां पंहिंजे किताब में 2-3 किताब जेके आहिनि उन्हनि में शुरूअ में जेके 2 किताब आहिनि, दिलदार वॾी शइ आहे या मां तुंहिंजो आहे, उन में मां शुरूअ में पहिरियों हमद रखियो आहे ऐं पोइ नात रखी आहे, बाक़ी पोइ शाइरी बि आहे। सही सही सही। ऐं मां पंहिंजो पंहिंजा जेके ऐं गुलाम नबी महेसर हाणे लीमो ऐं जानण त उहे नात ख़्वान हुया। नात ख़्वान हुया हा। ऐं बाक़ी गुलाम नबी महेसर सिंध जो मञल उन शाइरी कई न साईं। जेको त इहा मिजाज़ वारी बि कई, इश्क शाइरी बि कई, वरी उहा बि शाइरी ऐं ॿिन्ही में नालो कमाई तमामु घणो। ऐं पाण वरी सना ख़्वानी बि कई। हा हा तमामु बहितरीन पंहिंजा असगर मैसर साहिब हाणे असगर मैसर बि लिखे थो पियो। मैसर बिरादरान में दोस्त चङा आहिनि जेके जेको नात खे निभायो अथऊं। या सुगड़ बि आहिनि, उन्हनि बि जेको हमदिया कलाम नातिया कलाम सुठो चयो आहे। सही था चओ। पर पाण वटि ईअं खणी चऊं मजमूई तौर ते त पाण वटि 2 शयूं हाणे घटिजूं लिखजनि। हिकु त नातिया शाइरी, हमदिया शाइरी, शाइर जेके नौजवान उहे नथा लिखनि। ॿियो ॿाराणो अदब मोकिलाए वियो पाण खां। ॿाराणो अदब उहो बि ईअं ई मोकिलाए थो वञे जीअं माना जेको आहे सो नातिया शाइरी। हा न त मूंखे यादि आहे ॿाराणो अदब लिखण जे लाइ ॿार थी थो लिखणो पवे। ऐं असांजा जेके आहिनि बहितरीन साईं अयाज़ गुल, अदल सुमरो, इहे ॿारनि जा मञल शाइर आहिनि। मुख़्तियार मलिक साहिब मुख़्तियार मलिक आहे किताब लिखियो जेको नई उन वक़्तु माना हुयो, पाण बि ॿार हुयो। हा हा। इब्राहिम जोए साहिब जंहिंजो माग बि लिखियो त टिम टिम टानाणे जे नाले सां किताब आयो, ॾाढो ज़बरदस्त। उन ज़माने में ॿार थी करे हिकिड़ो किताब बि उन पब्लिश करायो। अॼुकल्ह नौजवान खे नौजवानी में बि ॿिया ख़्याल आहिनि, मटियल आहे। पर असांजी ज़िमेदारी आहे त जेके असांजा अदल सुमरो साहिब, मुख़्तियार मलिक साहिब ऐं अयाज़ गुल साहिब हाणे बि आहिनि। मुर्तज़ा सियाल साहिब तमामु घणो लिखियो आहे ॿारहं अदब ते। अनवर हिकिड़ो दोस्त आहे जूने जो आहे मुंहिंजे ख़्याल में, मुनवर अबड़ो आहे या गुलाम गाज़ी आहे, गुलाम गाज़ी साहिब आहे। ॿारहं अदब आज़ाद बुखारी आहे, आज़ाद बुखारी आहे। ॿारहं अदब कुझु लिखनि था पर के छॾे विया आहिनि। हा
ईअं ई आहे इन्हनि ते न लिखणु घुरिजे इहा ई आहे त नाते ऐं ॿाराणो अदब नातिया शाइरी ऐं ॿाराणो अदब असांजो नौजवान जेको आहे सो कोन थो लिखे सही 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 शाइर लिखनि ई कोन था सही जिन खे लिखणु घुरिजे गुलम शाह बुखारी आहे उनजा काफ़ी नात जा किताब आयल आहिनि 2-3 दफ़ा सदारती अवार्ड उन ई खयां आहिनि अच्छा छो त गुलम शाह बुखारी सही सही छो त ॿियो नात लिखे कोन थो हाणे हिकिड़ी तकरीब थिए थी नातिया अवार्ड तकरीब थिए पई उन में सभिनी खे उहो गॾाए सॾाए हिकिड़ो प्रोग्राम सांग असां रचायो आहे उनखे हिमथाइजे उन्हनि खे हिमथाइजे वरियनि खां वठी लिखनि था ऐं उन्हनि खे दुनियावी हिकिड़ो मान ॾियणु घुरिजे आख़िरत जो अवार्ड त हुनखे मिली चुको आहे साईं अवार्ड जे हवाले सां तव्हां ॻाल्हायो त पोइ इहे जेके वीचारा नात ख़्वान आहिनि पोइ जॾहिं मां परियाले में नात महफ़िल नात रखी ऐं सभिनी शाइर जेके नात ख़्वान आहे उन्हनि खे अवार्ड ॾिना पोइ हिकिड़ो नात ख़्वान हो मां उन जो नालो नथो खणा उनखे जेको आहे मां जॾहिं अवार्ड ॾिनो उन चयो यार हाणे हे अवार्ड मां छा कंदुसि मुंहिंजो फ़क़ीराणो घरु आहे मूंखे जेको आहे हिन बदिरां को घड़ियाल बड़ियाल ॾे त मां जेको आहे हुते माना घरु हणंदुसि त मां जीअं निमाज़ जो वक़्तु जेको आहे उन ते सो साईं उन्हनि वीचारनि खे त जेको आहे अवार्ड जे हवाले सां बसि पंहिंजे इश्क में पंहिंजो सिद्क में इहो ई इन्हनि जी रमज़ आहे न जो हिननि खे अवार्ड जी ज़रूरत ई न आहे हा इहो ख़्याल बि न आहे न हिननि खे इहो गुमान बि न आहे ॿियो शाइर जेको आहे उहो सरकारी सतह ते या ईअं अवार्डनि जे लाइ जेको आहे सो अलाए केतिरा त कशाला कनि था हिन दफ़े कंहिंखे अवार्ड आहे सदात इहो बेदिल सिफ़ारिश शुरू थी वञनि ख़बर पए नथी त कमेटीअ में कहिड़ा माण्हू वेठा आहिनि ओसी ताईं था वञी पहुचनि ओसी ताईं हुननि जा माण्हू था घुरनि ऐं हुननि खे चवनि था त अवार्ड में हिन भेरे मुंहिंजो मिड़ी नालो हणाइजे हा हा ईअं ई आख़िरी ॾींहंनि ताईं हुननि खे जेको पेशकशूं बि कनि था हुननि खे साईं अवार्ड असांखे ॾियारियो सो असद बिरोही साहिबु जेको वेठो आहे असां सां गॾु सो वारो वरी ताईं तव्हांजी शाइरीअ जो अची वियो आहे पर इहो जेकॾहिं को चोसठि को नंढो ख़्यालु ॿुधाईंदो त वाह वाह थी वेंदी न न भले साईं सुठो पढ़े हा हा साईं ॿुधायो कुझु जी साईं गज़ल ई अर्ज़ु आहे जी साईं सोग सुरका खिल ख़ुशीअ में ज़ब्त कर वाह वाह लुड़क अखिड़ियुनि जी नदीअ में ज़ब्त कर वाह साईं वाह बखमली ॿाहूं भिकुड़े सांवरी वध अची मुंहिंजी गिचीअ में ज़ब्त कर वक़्तु वेरिया मतां वढिजी वञे नाज़ सभु नंढड़ी वहीअ में ज़ब्त कर वाह 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 साईं वाह पंहिंजे टकनि सां ई गॾु टाके सखी मेण ही मुंहिंजा चुनीअ में ज़ब्त कर वाह रोज़ लुटिजी कोन थो सुधरी असद सादगीअ खे सरकशीअ में ज़ब्त कर सादगीअ खे सरकशीअ में ज़ब्त कर इन जो लहजो असद जो ॾाढो मुनफ़रिद अथव हा हा रोज़ इश्क थो करी असद छा चयव रोज़ लुटिजी कोन थो सुधरी असद सादगीअ खे सरकशीअ में ज़ब्त लहजो पंहिंजो आहे ऐं वरी जेको लफ़्ज़नि खे छिनी करे पढ़े थो न ऐं कंहिंखां मुतासिर आहे